वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन पिया सुहाण चाहे जेकर हमारे सन के जोड़े थी ऐं तव्हांजो असांजो साथ भी हूंदो फ़ोन कॉल के ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते भी ईंदो हूंदो 0222102855 के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी निर्दोष खे काफ़ी सुठियूं जेकियूं आहिनि तव्हां तजवीज़ूं ऐं मशूक साहब बि ॾिनियूं असांजे बच्चे असांखे हाणे उमेद आहे त उहो काफ़ी इन शइ ते सोचींदा ऐं इन शइ कंदा पर असां ॻाल्हि अची वञूं था अवेयरनेस ते अचूं था अवेयरनेस हर शइ जी आहे जीअं खाइण पीअण उथण वेहण इख़लाक़ तौर तरीक़ो इवन की कंहिंजे घर वञण जो कंहिंसां मुलाक़ात मिलण जो बि पर अगरि असां इन शइ खे तव्हां चओ था न अनएजुकेटेड इहा सॼी सभु शइ इन शइ खे फैलाए थी अगरि एजुकेशन हुजे हा त हीअ शइ न वधे हा त पोइ इन्हनि खे एजुकेट कीअं कंदासीं उहो असांजी हुकूमत कंदी असां वटि स्पोर्ट अनएजुकेशन आहे इवन असां कोई ॿार क्रिकेट खेॾे थो त हुनखे नालाइक़ सम्झो वेंदो आहे अगरि कोई सिंगिंग करणु चाहे थो त हुनखे नाकारा सॼो वेंदो आहे इवन कोई अगरि बॉडी बिल्डिंग जिम फिटनेस करणु चाहे थो त असां हुन वटि वैल्यू न आहे सोशल वैल्यूज़ न आहिनि उनखे जेसिताईं उन्हनि शयुनि खे सोशल वैल्यूज़ न मिलंदियूं इवन मां तव्हांखे ॿुधायां जेके बि अमेरिका फॉरेन कंट्रीज़ जूं जेके स्कॉलरशिप अचनि थियूं उनमें 60% स्पोर्ट एक्टिविटी घुरंदा आहिनि 60% तव्हां स्पोर्ट्स में अॻियां हुजो उनखे असां तकिड़ो घुराईंदासीं जेके बि स्कॉलरशिप मिलनि थियूं दुनिया में कहिड़ी बि यूनिवर्सिटी में पढ़ाइण जे लाइ उते जेको फर्स्ट जेका तव्हांजी हूंदी आहे प्रायोरिटी स्पोर्ट्स ते हूंदी आहे हेल्थ ते हूंदी आहे त हेल्थ कॉन्शियस केतिरो आहे केतिरो स्पोर्ट्स में इन आहे ॿार केतिरो इवन जेके अॼुकल्ह यंगस्टर कंपनीज़ में खयां वेंदा आहिनि उहो पोइ कहिड़ी बि कंपनी जे इंटरनेट फेसबुक गूगल वॉट एवर उनमें उन्हनि यंगस्टर खे खयो वेंदो आहे जेके स्पोर्ट्स सां लागू माण्हू हुजनि जेके हेल्दी हुजनि जेके एक्टिव हुजनि जेके थोरा टैलेंटेड हुजनि असां वटि बदकिस्मती शायदि ॿार माना मोगो हुजे ऐं सॼो ॾींहुं माना किताबनि में जकड़ियो पियो हुजे सफ़ा समझ में कुझु ई न अचे पर माना रटो अहिड़ो हुजे जो माना माण्हू चए थो वाह वाह बसि हिन खां भलो कुझु आहे कोन पोइ हू भले मेंटली वीक हुजे पोइ भले फिज़िकली वीक हुजे सिहत हुजे न हुजे तबाह हुजे असां उनजी केयर न कंदा उनमें वॾे में वॾो ॾोह असांजे पेरेंट्स जो आहे इन शइ खे पेरेंट एजुकेट कंदा स्पोर्ट्स खे आर्ट खे पेरेंट एजुकेट कंदा न बाबा हे हिकिड़ो ज़िंदगी जो अहम तरीन हिसो आहे ऐं जीअं पहिरियों जेके स्कूलनि में स्काउट जी क्लासिस थींदियूं एनसीसी जी थींदियूं त उहे जेके गवर्नमेंट स्कूल हूंदा हाणे उहो नाले जे बिना असांजा वॾा चवंदा त हू हिकिड़ो दौर हूंदो सुनहरी पर अॼुकल्ह जी उनमें नज़र नथो अचे असां इवन मां पाण जॾहिं 4-5 क्लासिस में पढ़ंदा असां हाणे थींदो हाणे मसइलो छा थी वियो हाणे जंहिंखे वॾो बंगलो मिले थो उहो उते स्कूल थो खोले छॾे हाणे हुते न प्ले एरिया आहे न प्ले ग्राउंड आहे न हुते पीटी थी थिए न हुते का एक्सरसाइज थिए थी न ई हुते असांखे खपे त हुननि स्कूलनि खे बंदि कयो वञे जेके बि घरनि में हिकिड़ी कमरे में स्कूल खुलियूं पिया आहिनि हिकिड़े कमरे जो पोर्शन करे 3 क्लासिस पियूं थियनि हिकिड़ी क्लास 4-4 ॿार वेठा आहिनि माना हुनजा सो इन सिस्टम खे बंदि करणु खपे असांखे अनएजुकेशन आहे असां छा पिया कयूं असां वेल एजुकेट न पिया कयूं ॿारनि खे असां ॿारनि खे वेल ट्रेन पिया कयूं दे आर नॉट वेल एजुकेटेड दे आर वेल ट्रेन्ड मीन्स जीअं गॾा खे तयारु कयो वेंदो आहे समझदार न हूंदो आहे हो तव्हांजो हुकुम मञंदो आहे ईअं असां वटि ॿार वेल ट्रेन पिया थियनि दे आर नॉट वेल एजुकेटेड अगरि कोई असांखे एजुकेशन सिस्टम खे सुधारणो आहे त फर्स्ट ऑफ ऑल पेरेंट हूंदो एक्शन खणंदो न मूंखे पंहिंजे ॿार खे हे फैसिलिटीज़ ॾियणियूं आहिनि इवन मूं नोट कयो आहे त जेके ॿार छोकिरा जिम ते वेंदा आहिनि उहे पंहिंजी पॉकेट मनी मां वेंदा आहिनि हुनखे पेरेंट न ॾींदो आहे न बाबा ही फज़ूल कम लाइ असां न ॾींदासीं पोइ उहे ॿार डिसअपॉइंट थींदा आहिनि पोइ वरी उहे पंहिंजो एक्टिविटीज़ में मुब्तला थींदा आहिनि हेॾा होॾा किथां पैसा अचनि किथां पैसा बचायूं सो पेरेंट्स खे खपे त हुनखे हिननि सभिनीनि शयुनि में मतिलबु हुनखे अॻियां वठी अचे इवन पोइ सिंगिंग हुजे डांस हुजे वॉट एवर जेके स्पोर्ट्स आहिनि सॼी दुनिया में उन्हनि खे हिकिड़ो सुठो तरजीह ॾिनी वेंदी आहे सिर्फ़ु असां वटि मुआशिरो अहिड़ो आहे जो उन्हनि खे कमतर सम्झो वेंदो आहे इहा ॾिसो न वॾी ॻाल्हि पहिरियों त ॾिसो वालदेन घटि ई जेको एजुकेटेड हूंदा तक़रीबन मेजोरिटी में घटि नज़र ईंदा या त हुननि जो को वालिद एजुकेट हूंदो या त हुननि जो को चाचो एजुकेट हूंदो पहिरियों जो जेको वक़्तु हूंदो अॼुकल्ह सभु जेको आहे असांजी एज जी जेके पेरेंट्स आहिनि उहे हाईली एजुकेटेड आहिनि सॼियूं एतिरियूं क्वालिफाइड डिग्रीज़ वेल एजुकेटेड ऐं हाणे जा पेरेंट वेल ट्रेन्ड आहिनि वेल प्रोफेशनल आहिनि असां चवंदा आहिनि प्रोफेशनलिज़म असांजा पेरेंट प्रोफेशनल असां सां इवन चिल्ड्रन सां
किड्स सां हो पंहिंजो पूरो बजट मेंटेन कंदा, न न न हिते न, अरे बाबा इहो इन्वेस्टमेंट आहे तव्हांजी। इवन तव्हां ॿार ते जेको बि स्पोर्ट ते, उनजी गेम ते, उनजे एंटरटेनमेंट ते जो ख़र्च कयो था, उहो तव्हांजी इन्वेस्टमेंट आहे हुनजी हेल्थ खे इंक्रीज़ करण जी। सही सॼी दुनिया में उहे यंगस्टर वधीक एक्टिव आहिनि, वधीक टैलेंटेड आहिनि, जेको स्पोर्ट सां मुब्तला हूंदा आहिनि, सही जेके स्पोर्ट रांदूं Connect आर्ट। ऐं को ॿार अहिड़ो बि हूंदो आहे त जेको सब्जेक्ट जे हवाले सां अॻिते हुनजो माइंड नथो कमु करे त स्पोर्ट्स में ई अॻिते हाणे तव्हां पाण उस्ताद आहियो, तव्हां केतिरा ॿार काफ़ी स्टूडेंट शागिर्द नज़र ईंदा हूंदा त वही हिन सब्जेक्ट में वीक आहे या ॿी एक्टिविटी में उहो एक्टिव हूंदो। ईअं ई हूंदो आहे। दुनिया जा जेके वॾा वॾा साइंटिस्ट हुआ, इवन अल्बर्ट आइंस्टाइन, he was a lover of violin, वायलिन प्ले सॼो he loved to play ॾींहुं violin, हुनखे अलॻि महसूस न थींदो, मूंखे जेको टाइम मिलंदो आहे मां वायलिन वॼाईंदो। सो ईअं न आहे, असांखे एॾो ग़लति करे सम्झायो वियो आहे, एॾो ग़लति करे माना पेश कयो वियो आहे। उन्हनि में असां जूं बि ग़लतियूं आहिनि कुझु, बट मेजर तौर माना असांजे पेरेंट्स जूं ग़लतियूं आहिनि जो हुनखे नथा कंसीडर नथा कनि। हालांकि केतिरी हाणे अवेयरनेस अची वई आहे, टेक्नोलॉजी वधंदी थी वञे मास्टर साहब, त पेरेंट्स खे सोचे त पाण खे जेको आहे ॿारनि खे इन शइ खे अॻिते वधाइण ऐं अवेयरनेस ॾियणु घुरिजे। पंहिंजे ॿारनि खां पुछा करणु घुरिजे तव्हां सही कहिड़े सब्जेक्ट में वञणु चाहियो था, तव्हांखे कहिड़ी शइ वणे थी, उन्हनि खां पुछणो न आहे, उन्हनि ते मरणी आहे हिकिड़ी शइ, सही हे तोखे करणो आहे, उहो दिली तरह सां कंदो ई कोन, सही पोइ बसि टाइम पास कंदो। असां वटि फील्डियूं बि आहिनि, हिकिड़ी इंजीनियरिंग बि डॉक्टर, सही हिन खां अलावा हेॾी सारी फील्ड्स अची वयूं आहिनि। असां वटि कहिड़ियूं आहिनि, पेरेंट वधि में छा ते अच्छा पेरेंट्स जो अगरि तव्हां फोकस हुजे त माइंड तो हिकिड़े ते वधि में डॉक्टर थियणो आहे, वधि में इंजीनियर, इन खां वधीक असांजो दिमाग़ ई कमु न कंदो आहे। हालांकि फिजियोथेरेपिस्ट असांजी एॾी तव्हां बिलीव न बहितरीन फील्ड आहे। कंदो, अलाए केतिरा माण्हू चरिया थी वेंदा आहिनि, अलाए केतिरा ॿार डिप्रेशन जा मरीज़ थी वेंदा आहिनि, सही ख़ासि करे जेके मेडिकल जो छोकिरियूं जेके स्टूडेंट हूंदियूं आहिनि, उहे ख़ुदकुशी करण ते अची वेंदियूं आहिनि। बिल्कुलु ऐं रियल केसिस थिया बि आहिनि अहिड़ा। सो एतिरो बट कहिड़ो फ़ाइदो? ऐं ॿाहिरि जी एजुकेशन ॾिसो त जीअं मां पहिरियों मास्टर साहब तव्हां सां ई ॻाल्हि कई त हाणे बीइंग अ टीचर तव्हां ॾिसो था त हीउ मुंहिंजो शागिर्द जेको आहे हिन शइ में घणो एक्टिव आहे, त उहो उन तरीक़े सां सम्झाइण ऐं डील ओड़े हिसाब सां कबो। इवन जापान में या ॿिनि मुल्कनि में हर स्कूल में साइकाट्रिस्ट हूंदो आहे, सही ॿारनि जी जेको ॿार खे नफ़्सियात खे पढ़ंदो आहे। 5-6 इवन कुझु मुल्क अहिड़ा आहिनि जिते 5-6 दर्जे ताईं पेपर बि न थींदा आहिनि, एग्ज़ाम्स न थींदा आहिनि, उहो एग्ज़ामाइन कंदा आहिनि हे ॿार कहिड़ी फील्ड में वधीक बहितर वञी सघे थो, पोइ उहो साइकाट्रिस्ट उनखे डिसाइड कंदो बाबा हिन ॿार खे तव्हां हिन फील्ड में मोकिलियो। इवन हींअर मुंहिंजो वॾो ब्रदर अमेरिका में थी आयो आहे, पढ़ी आयो आहे, सो हुन ॿुधायो त हुते जी एजुकेशन एॾी सवली आहे, असांखे टेंशन ई कोन हूंदी। इवन असां मोर प्रैक्टिकल हुआसीं, उहे शयूं असां प्रैक्टिकली एतिरो परफॉर्म कंदासीं जो असांखे रटे हणण जी ज़रूरत ई कोन पवंदी। प्रैक्टिकल वर्क जेको आहे असांजे थ्योरी खां रटे खां वधीक बहितर आहे, यादि बि उहो थो रहे जेको असां पाण परफॉर्म था करूं। हाणे परफॉर्मेंस जी ॻाल्हि अची वञे त छो न तव्हांजो हिकिड़ो उर्दू जो जेको गीत थी वञे, ट्रैक ॿुधूं तव्हांजो। मोहम्मद रफ़ी साहब जो ॻाल्हि हिकिड़ो गीत आहे, उहो तव्हांजी नज़र कंदासीं। जी जी, ऐं फर्स्ट टाइम मां उहो परफॉर्म कयां। ज़बरदस्त ज़बरदस्त। लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए। लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए। सवेरा जब हुआ तो फूल बन गए जो ज़बरदस्त ज़बरदस्त। लिखे जो ख़त तुझे वापसि अची पुछां त कंहिंखे लिखियो आहे ख़त, पर हींअर वठूं था असां हिकिड़ो नंढड़ो सो ब्रेक ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे सुरहाण चाहे जेकॾहिं रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि, 10 रुपए कुझु ₹1,00,000 ताईं। काॾे न वञो, सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो आहे सुरहाण चाहे जेकॾहिं वरिसनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए वठी ₹1,00,000 ताईं। जी निर्दोष आहिनि, काफ़ी एॾियूं सुठियूं कचहरियूं ऐं काफ़ी ॻाल्हियूं बि थियूं, हिकिड़ो ख़ूबसूरत गीत बि ॿुधोसीं, लिखे जो ख़त तुझे। माशाल्लाह इलाही स्माइलिंग ऐं हमेशह एंजॉय बि कंदो आहे माण्हू हर गीत खे। ऐं माशाल्लाह तव्हां पाण बि जेके बहितरीन सिंगर आहियो, निर्दोष साहिबु जेको आहे हर शइ ट्राए कंदा आहिनि, त पोइ ख़त लिखण जो ट्राए कयो?
खत जो दौर असां ॾिठो ई कोन। कीअं कीअं इवन असां जेके पुराणा सॉन्ग्स आहिनि सही पोइ वरी असां तसवर कंदा आहियूं त हिन जंहिं कैफ़ियत में लिखियो हूंदो कीअं लिखियो हूंदो। अच्छा मतलब सिर्फ तसवर कंदा उहे शयूं असां ॾिठियूं न आहिनि। अच्छा भाई तव्हां फील करे तव्हां मैसेज कयो। इहा ॻाल्हि सही कई माशूक साहब, मां न पई चई चवां पर तव्हां चई अगरि माना फील करे हिकिड़ी मैसेज एग्जैक्टली मतलब वो तसवर आणींदा आहियूं त यार हुन कहिड़े दौर में इहा ॻाल्हि कई हूंदी ऐं कहिड़ी फीलिंग सां ॻाल्हि कई हुनखे असां महसूस पोइ इम्प्लीमेंटेशन छाजी इम्प्लीमेंटेशन इन जी तसवर ख़्याल को पोइ अॻ में इहो हूंदो जो राइटिंग जो मसलो हूंदो, पोइ जिनजी राइटिंग सुठी न हूंदी पोइ कंहिं दोस्त ॾे वेंदा यार मूं खत लिखी ॾे, हाणे मसलो मूंसां हे अथई सॼो, हाणे इहो तूं लिख। सही, इहा ॻाल्हि सही कई, पहिरियों राइटिंग जो इशू हूंदो, हाणे मसलो कोन्हे को, हाणे मसलो न, हाणे त कंप्यूटर ते बि लिखी वठो त उहा प्रिंट निकिरी थी अचे, सुठी सुठी राइटिंग, पढ़ंदड़ वारो बि ख़ुशि थी वञे, बहितरीन राइटिंग। वाह वाह ज़बरदस्त। चलो ख़ूबसूरत दौर हूंदो जंहिं दौर में खत लिखिया वेंदा हुआ, वरी इंतज़ार, वरी अचे खत, वरी छा कुझु सभु ख़बर आहे, हर नाले ख़बर आहे, हर पेनूं बि ख़ुशबू वारियूं उन वक़्त में ईंदियूं, उन सां वरी लिखंदा हुआ त मूं ख़ुशबू महसूस कंदो अॻियों बि। वाह वाह। वरी ख़ुशबू, हा मूं वटि हिकिड़ी पेन अहिड़ी आहे जेको तक़रीबन 80-90 साल पुराणी पेन आहे, हिकिड़ो राइटर लिखंदो हुन मूंखे गिफ्ट कई, उनखे उनजे उस्ताद गिफ्ट कई, उहा पेन हले थी? हा हले थी। बिल्कुलु घटि लिखंदा हूंदा न उन सां थोरो हिकिड़ी लाइन लिखो सालनि खां वठी जेको हले बि थी उहो पेन मतिलबु मां सोचींदो आहियां त उहो दौर ख़ूबसूरत दौर हो, वधीक इमोशंस एंड फीलिंग्स वारो हिन दौर। इहो दौर कहिड़ो वाशू साहब जेको इहो कबूतर खणी वेंदो उनखे ख़बर अबन बि कोन ॾिठो, मिथ आहे इहो, आई थिंक सो इट्स नॉट अ रियलिटी, रियलिटी न आहे, मिथ आहे। चवंदा आहिनि कबूतर इलाही होशियार ऐं चालाक बादशाह जेके हूंदा हुआ उहे लेटर मोकिलींदा हुआ, माना ॿिनि बादशाहनि ताईं उहे वेंदा हुआ लेटर खणी, बाज़ जेके हूंदा उहे खणी वेंदा हुआ, सही, छो जो कबूतर त मारिजी वेंदो रस्ते में, हुनखे बाज़ खाई वेंदा हुआ, इन करे वठंदा ई बाज़ हा। अरबन में बि जेको अॼु ताईं आहे हुनजो पालना, अरब कंदा आहिनि, मैसेजर जे तौर ते उहो रखंदा हुआ, सही। त माना रियलिटी आहे न, जेको इहो जेको पखी आहे न, इहे जेके माना सिधो डायरेक्शन ज़बरदस्त, माना जेके पोस्टमैन हूंदा, त इहो दौर बि माना हुयो, इहो बि हिननि न ॾिठो, ॾिसी वेठा लॻे फिल्मनि में ॾिठो, फिल्मनि में ॾिठो आहे, असां फिल्मनि में ॾिठो आहे। तव्हां ॾिसो हर शइ बयानु पियो कयो पिया न, हीअं थियो हीअं थियो, स्टडीज़ मतिलबु उहे ॿुधाइनि थियूं शयूं, सो वधि खां वधि जियोग्राफिकल चेंजिस पढ़ंदा आहियूं, न मां कोशिशि कंदो आहियां जेके न्यू सब्जेक्ट्स हुजनि जेतिरा बि हुजनि उन्हनि खे वधि में वधि स्टडी कयो। सही, हाणे न्यू सब्जेक्ट जी ॻाल्हि आहे हीअ, त कॾहिं एक्टिंग जो सब्जेक्ट पढ़ या शौक़ु थियो? एक्टिंग हिकिड़ो ड्रामो थियो सोरठ राय ॾियाज ते, सो हुनमें मुंहिंजो उस्ताद बि हो, दोस्त कोरियोग्राफर हो, त उते माना 1 मंथ स्टेज शूटिंग हुई, त हुनमें मतिलबु मां 1 मंथ ॾिठो पिए एक्टिंग खे, बाक़ाइदा उनखे सम्झण जी कोशिशि पई कई, त मूंखे इलाही इंट्रस्टिंग सब्जेक्ट लॻो, मां चयो यार इहो बि कॾहिं वक़्तु मौक़ो ॾिनो त इहो ज़रूरु असां ट्राई कंदासीं। अच्छा, माना सिर्फ़ु तव्हां ॾिठो हली स्टडी कई उन जी? हा ॾिठोसीं उनखे, मतिलबु माना शौक़ु आहे एक्टिंग करण जो, अगरि ॾियो वञे किरदार त कहिड़ो पसंदि कंदो? Some heroic play, direct hero असां थियण चाहींदासीं, ज़बरदस्त विलन। हाणे बसि असां कोन था चऊं, लेकिन सिंगिंग जेको आहे तव्हांखे माशूक साहब जी आवाज़ बि ॾींदासीं, सिंगिंग बि त हुजे न हुन सां गॾो गॾु। भला कंपेयरिंग इलाही अरसो कई, नंढे लाइ खां वठी, इवन मां 4th क्लास में हुयमि, स्कूल जा प्रोग्राम्स तॾहिं खां वठी कंदुमि, मूंखे यादि आहे त 4, 5, 6 क्लास खां मां पीटी कराईंदुमि सॼे स्कूल जे ॿारनि खे। असांजो स्कूल तमामु वॾो डिघो हूंदो हो, माना नंढे लाइ वठी माना तव्हां इन शइ ते लॻल हो, थोरो हेल्दी करणो आहे सभिनि खे, तॾहिं पीटी वग़ैरह। त फर्स्ट सॉन्ग मूं जॾहिं ॻायो, सही, त मूंखे प्रिंसिपल एप्रिशिएट कयो, त मूंखे पोइ वधीक अञा उत्साह क्रिएट थियो। त पीटी जा कहिड़ा स्टेप हूंदा जेके ॿारनि खे कराईंदा हुयो, कुझु यादि आहे? सिंपल बीठे बीठे स्टेप्स कराईंदा, आर्म्स जा, लेग्स जा, फॉलो कंदा स्टूडेंट? हा एग्जैक्टली कंदा। स्टार्टिंग में रोज़ मतिलबु मूंखे यादि आहे माना 7 to 8 मिनट्स पीटी थींदी जेको मां कंडक्ट कंदो, 3-4 साल मुसलसल। सही, हाणे ॿार असांजा जेको मोकलुनि ते वेठा आहिनि, असांजा प्रोग्राम ज़रूरु ॾिसंदा हूंदा, त उन्हनि खे को भला स्टेप जेके तव्हां पंहिंजे नंढे लाइ स्कूल में ॿारनि खे ॿुधाईंदो, को स्टेप हिकु ॿ ॿुधायो? हा, मतिलबु जेके ॿार आहिनि उहे मोर फ्लेक्सिबल हूंदा आहिनि ॿी बॉडीज़ खां, सही, यंगस्टर खां अञा जेके ओल्ड, सो ॿारनि खे अगरि वधीक ज़हीन करणो आहे, वधीक हेल्दी करणो आहे, त स्ट्रेचिंग वारी एक्सरसाइज़िस कनि। स्ट्रेचिंग में मिसाल जेके बि गेम्स खेॾनि था, अॼुकल्ह त रुगो मोबाइल ते ई गेम थींदी आहे, क्रिकेट खेॾी 3 कलाक, किथे आहे मोबाइल ते, कहिड़े कम जी?
कोई फिजिकल फुटबॉल खेॾियो क्रिकेट खेॾियो हे गेम खेॾियो आहे किथे मोबाइल ते वाह सो ॿार मतिलबु ॿाहिरि निकिरनि थोरो सही एक्सरसाइज करणु असांजी ज़रूरत आहे जीअं ज़रूरत, मानी सही। असांजी ज़रूरत आहे सही ब्रेन खे जेतिरो डेवलप करणो आहे उनजे लाइ तव्हांजो ॾिसो असांजो ब्रेन हींअर कंज़्यूम थियो आहे सही गुज़िरियल 100-200 सालनि में असांजे ब्रेन जी साइज़ कंज़्यूम थी आहे थोरी सही नो डाउट उहो पंहिंजो वर्क में एफिशिएंसी वधाई वियो आहे बट हेल्थ जेका आहे असांजी मतिलबु घटि थी आहे Consume थी वई उनजी आहे, वजह वाहे इहो आहे त असां फिज़िकल एक्टिविटीज़ मां निकिरी विया आहियूं सही ॿार जे घर वेठा आहिनि भला ॿियो कुझु नथा कनि ट्रुपाई ॾियनि भला सही हाणे माना मोकिलियूं अथनि त पीटी जे तौर ते जेको हीअ टपण वारी एक्सरसाइज कनि सही माना को गेम्स सही, खेॾनि को छा सही कुझु इन लाइ ज़बरदस्त हिकिड़ो सही। मशवरो जी जी मां त जेका नमाज़ आहे न हा उहा वॾी एक्सरसाइज आहे असांजे सही लाइ बिल्कुलु सुबुह जो सवेर जेको माण्हू सजदो करे थो न उन सां जेको ब्लड सर्कुलेशन आहे दिमाग़ ॾे अचे थी ऐं उन में असांजी अखियूं बि जेके आहिनि उन्हनि जी रोशनी बि सही थिए थी चहिरो जेको आहे उन में ब्लड अचे थो ऐं उहो मुनवर रहे थो चहिरो त जेकॾहिं असां 5 वक़्तु निमाज़ पढ़ूं त असांजे लाइ ॿी एक्सरसाइज जेकर सही न बि करे सघूं था त उहा ई वॾी एक्सरसाइज आहे सही बिल्कुलु बिल्कुलु असांजे लाइ बिल्कुलु त मुंहिंजो त मशवरो इहो हूंदो त निमाज़ जेका आहे क़ाइमु कई वञे सही उन खां अलावा माण्हू सही प्रैक्टिस में बि रहे बिल्कुलु में रहे बिल्कुलु पर हीअ ॾिसो पीटी जा कुझु स्टेप्स असां नंढड़ा हूंदासीं त असांखे जी, जी। टीचर बार बार Jump जेके कराईंदा। आहिनि जंपिंग कराईंदा हुआसीं तव्हांजा कहिड़ा माना हूंदा हुआ घणो करे जंपिंग स्क्वाड जेकी आहे पीटी जो मेन जेको हिकिड़ो एक्ट आहे जंहिंमें मतिलबु हथ खोली पेर खोली स्क्वाड कबो जंप कबो आहे उहो हिकिड़ो मेन स्टेप आहे जंहिंमें फुल बॉडी वार्म अप थी वेंदो आहे सही बीठे बीठे जंपिंग कबी आहे क्रॉस जंपिंग उहो स्टेप उहो आहे जो तव्हां 2 मिनट बि कयो था त फुल बॉडी वार्म अप थी वञे थो ॿियो हिकिड़ो योगा में टर्म आहे सूर्य नमस्कार कयो वेंदो आहे उन उहो 12 स्टेप्स जो हिकिड़ो अहिड़ो एक्सरसाइज जो हिकिड़ो नमूनो ठाहियो अथनि जंहिंमें 12 स्टेप्स अचनि था उनमें पूरी होल बॉडी जो तव्हांजो वार्म अप थी थो वञे तव्हांखे मतिलबु ॿी एक्सरसाइज करण जी पोइ ज़रूरत नथी पए तो ॿार जेके वधीक फ्लेक्सिबल आहिनि अगरि घर में नेट जे थ्रू सूर्य नमस्कार कनि था तो ब्रेन सां सिहत जे हिसाब सां इलाही वधीक एफिशिएंस हासिलु कंदा सही एंड पीटी में सपोज चिनअप्स वधि में वधि लॻाइनि ॿार अगरि का अहिड़ी जॻह उन्हनि खे मिले थी लटकण वारी सही उन सां कद बि कद उनजो बि इम्प्रूव थिए थो ऐं चिनअप्स ते वधीक उहो ध्यानु ॾियनि ऐं नंबर 3 जेके वेट लिफ्टिंग जो असां ॾिसूं त उनमें वेट जेतिरो घटि थी सघे ओतिरो खणो सही वेट वधीक खणण सां असांजी बोन्स जी जेका आहे ग्रोथ आहे उहो हिकिड़ी जॻह ते बीह थी वञे हा And, सही हाइट बि उते ई बीजी बीह थी वञे सही एंड जेके ॿार घर वेठा आहिनि कुझु बि नथा कनि हिकिड़ी एक्सरसाइज कनि हीअं सही इहा टेक्नोलॉजी अच्छा ठीकु आहे असां सॼो टेक ॾेई वेठा आहियूं सोचो सही जॾहिं बि माण्हू हीअं सही। स्ट्रेट वेहे थो पेट निकिरी त थो वञे। असांजे स्पाइन पंहिंजे ओरिजिनल शक्ल में सही। अचे थो सही। हिकु आर्क शेप ठहियल आहे स्पाइन सही जो सही इन सां असांजी ब्रेन जी एफिशिएंसी वधे एफिशिएंसी थी वधे थी पर हाणे ब्रेन खे जेको आहे कंज़्यूम थी वियो आहे उनखे थोरो वधाइण जे लाइ भला माशिक साहब खे चऊं हिकिड़ो गानो हलो गानो को जोशीलो ॿुधाइनि को जोशीलो ॿुधाईंदो पोइ असांजो जेको आहे वधी वञे कंज़्यूमिंग जी माशिक साहब हा हिकिड़ो गीत आहे त मोला यार न कंहिंजो जुदा थिए दुआ आहे हिकिड़ी त कंहिंजो बि दोस्त जेको आहे उहो जुदा न थिए ऐं सदाईं गॾु हुजनि मुंहिंजो दोस्त जुदा थियो आहे पर ॿिए कंहिंजो जुदा न थिए अहिड़े हिसाब जो हिकिड़ो गीत आहे उहो तव्हां ज़बरदस्त दुआ था ॾियो ज़बरदस्त इहो तव्हां पंहिंजे लाइ चओ था जो जुदा थे ओ मौला यार न कहीं जो जुदा थे जिया मूसा थिया है मौला जिया मूसा थिया है मौला तिया के सकन खुदा थे मौला यार न कहीं जो जुदा थे ओ मौला
थी तिनजिया मोला सूर हयाती ये सूर सहण नाहिल सोला ये सूर सहण नाहिल सोला ये जियण न के जो सजा थे मोला यार न के जो जुदा थे ओ मोला यार न के जो जुदा थे टूटल के हैं टार जिया बेवस के हैं लाचार जिया बड़मा टूटल के टार जिया बेवस के हैं लाचार जिया सजन खपरे जेका गुजरे सजन खपरे जेका गुजरे अहिड़ी ओ मोला यार न के जो जुदा थे जी दिल जे हिस्सा गुलाम हुसैन जी दिल जे हिस्सा उन खां भी मूल वफा थे मोला यार न के जुदा थे ओ मोला यार न के जो जुदा थे जिया मूं साथी आहे मोला जिया मूं साथी आहे मोला दिया के सकर न खुदा ओ मोला ओ मोला यार न के जो जुदा थे वाह वाह जबरदस्त 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 पर हींअर वठूं था हिकिड़ो ब्रेक ऐं प्रोग्राम सां ताबुन खे सुरहाइण चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी कारे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सताबुन के सुरहान चाहे जेके नवरिस्तन के जोड़े थी जे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि 10 रुपए को थी 10 लाख रुपए ताईं निर्दोष ॿारनि जूं मोकलूं पियूं हलनि ॿारनि खे छा करणो घुरिजे ख़ासि तौर ते मोकलनि में कोई तजवीज़ या अवल त कोशिश कनि सुबुह सवेर उथनि गर्मी लॻी मोकलनि में बि सवेर उथंदा ॿार इहो त नाजाइज़ असां त कांसेप्ट उथंदा आहिनि हा तरीक़ेकार आहे तव्हां सवेर उथी वञो सही वरी सुम्ही रहो भले नाश्तो करे वरी सुम्ही ईअं असांजा बाबा चवंदा आहिनि बट उथो सवेर छो वजह आहे उनजी असांजी बॉडी में जेके बि बायोकेमिकल चेंजिस थींदा आहिनि उहे अगरि तव्हां सुबुह जो अर्ली इन द मॉर्निंग उथो था माना ख़ासि करे 4, 5, 6 ताईं त तव्हां सदाईं हेल्दी रहंदो बीमार न थींदो इन टाइम जे विच में उथो था पोइ कलाकु उथो अधु कलाकु 2 कलाक उथी वॉक वॉक कयो पंहिंजो नाश्तो वाश्तो करे वरी पोइ तव्हां पंहिंजे बेड ॾांहुं वञो सो इन सां छा आहे तव्हांजी हेल्थ सदाईं मेंटेन रहंदी सही तव्हां नोट कयो जेके बि ॻोठनि जा जेके वॾा मां हिकिड़ी कॉल रिसीव करे वठां पोइ तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केर किथां खां मुंहिंजी प्यारी भेण तारुफ़ कराईंदा मां फरिया थी ॻाल्हायां हैदराबाद खां कीअं आहियो ख़ुशि ठीकु ठाक शुक्र आहे अल्लाह जो सभु ख़ैर सुबुह कीअं पई गुज़रे अॼु गर्मी लॻी पई आहे हा गर्मी जेको कलर अचे थो सभु इहे ई चवनि था गर्मी आहे चओ प्रोग्राम ॾिसी वाह वाह जबरदस्त प्रोग्राम ॾिसो पिया माना लाइट आहे सही लाइट कोन आहे न आहे पोइ कीअं पिया ॾिसो बस चुप करे वेठा आहियूं
सही हुई लाइक थोरो शुरू में ॾिठो कॉल अटेंड कोन कई वरी ट्राई कई हाणे कॉल लॻी वई अच्छा तो पियो प्रोग्राम ते टाइम ते हलो हाणे बाक़ी ख़बर कोन्हे छा थो हले वाह 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 बसि हाणे जेको तव्हां चयो जेको थोरो अॻु में ॾिठो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां उन जे बारे में ॿुधाईंदा तव्हांखे कीअं लॻो इलाही सुठो पियो हले अचो न तव्हां असांजे हैदराबाद योगा क्लब हा मूंखे लॻे थो ज़रूरत पई चई ईंदमि भला मां हाणे ज़रूरु तव्हां चयो त हाणे मां स्पेशली ईंदमि ऐं अची करे पुछंदमि तूं केरु आहे जे मूंखे घुरायो अचो जॉइन कयो मां तव्हांखे तॾहिं ॿुधायो मुंहिंजो 20 kg वेट लूज़ थियो हाणे वरी मुंहिंजी 27 टाइम वेट लूज़ थी वियो आहे वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त लॻे थो मूंखे हाणे ई शौक़ु पोइ मूंखे वठी वञो निर्दोष पाण सां गॾु ऐं हिननि सां मूंखे ज़रूरु मिलाइजो हींअर वरी 7 kg लॉस कयो जी जी भेण जॉइन कयो ज़रूरु ज़रूरु जॉइन कंदासीं ॾाढो सुठो लॻो ऐं इहे कॉल कंदा रहंदा कयो वॾी वॾी महिरबानी जी निर्दोष हाणे तव्हांजे ॾिसो त एतिरा वेट बि घटि था न थियनि हुन वाक़ई पहिरां 20 kg ताईं कई वरी हींअर रमज़ान में सिर्फ़ु हिकिड़े महीने में वरी हुन 7 kg वरी ड्रॉप कयो कुझु आहे सही वेट बचियो हा मतिलबु पुछण ई मां विसरी वियमि तव्हां खां हेवी वेटेड हुई माशाल्लाह पहिरां अच्छा हाणे सम्झो त हाणे छोकिरी लॻंदी आहे अच्छा पहिरियों वॾी एज हा बिल्कुलु हेल्दी वेट बाक़ी वधण सां अक्सर असां प्रॉब्लम आहे आम सिंधी मुआशरे में त छोकिरी जो अगरि वेट वधीक आहे थुली मतारी आहे त एज में बि वॾी थी लॻे रिश्ता बि नथा अचनि सही सही बिल्कुलु इशू आहे हक़ीक़त रियलिटी आहे या रियलिटी इशू आहे असां वटि त माशाल्लाह हाणे ॾाढो हुन सुठो इम्प्रूव कयो आहे इलाही सुठो इम्प्रूव सही ऐं ख़ासि हुते छोकिरियुनि लाइ ई इहो मसइलो आहे ॾाढो इशू आहे असांजी सोसाइटी में सही भाई भले हेॾो पेट हुजे थुल्हो मतारो किनो हुजे हर माई माना माई माना सही 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 अरे इहो तव्हां निर्मल साहब जो मैसेज तव्हां भला डिलीवर छा कंदा मैसेज असांजे व्यूअर्स खे डिलीवर कयो माशाल्लाह ॾाढी सुठी गर्मी आहे त हुनमें कोशिशि कयो पंहिंजे सिहत जो वधि में वधि ध्यानु रखो पाणी वधि में वधि पियो त हीट स्ट्रोक खां तव्हां बची सघो सही एंड सुबुह जो अर्ली मॉर्निंग में या इवनिंग में तव्हां हल्की फुल्की एक्सरसाइज़िस कयो जंहिंमें तव्हां घर वेठे यूट्यूब नेट जे थ्रू तव्हां योगा अप्लाई करे सघो छाकाणि उहा अहिड़ी एक्सरसाइज़ जंहिंजे लाइ तव्हांखे वॾी जॻह न खपे घर वेठे इवन कुर्सी ते वेही करे बि तव्हां योगा जा कुझु स्टेप्स करे सघो था ऐं तमामु सुठी सिहत हासिल करे सघो था ऐं जेका तव्हां शुरू में स्टार्टिंग में ॻाल्हि कई छोकिरनि जे लाइ ख़ासि करे बॉडी बिल्डिंग लाइ त उन्हनि खे वरी हिदायत था कयूं त उहो इनखे स्टडी कनि पहिरियां करण खां पहिरियां स्टडी थोरी घणी ज़रूरु कनि उनखे स्टडी ज़बरदस्त माशूक साहब तव्हां छा चवणु चाहींदव असां मैसेज वरी बि पंहिंजे शागिर्दनि खे ॾींदासीं त स्कूल खुलण वारा आहिनि घणो तव्हां घुमियो फिरियो हाणे जेके फेर कापियूं थियल आहिनि उहे ठाहे वठो हा त असां पहुचंदासीं पहिरियां फेर कापी तव्हां खां पुछंदासीं ऐं उन खां पोइ वरी वधीक अॻिते तव्हांखे लिखाईंदासीं पढ़ाईंदासीं बि सही पर पंहिंजो स्कूल जो कमु करे वठो घणो तव्हां घुमिया आहियो वाह वाह ज़बरदस्त तव्हां असांजे जेके स्टूडेंट ॿारनि खे तव्हां ढिराए छॾियो पर ॿार पंहिंजा तयारी सां ईंदा पर जेको ॾाढो सुठो मैसेज आहे इहो बि आगाह करण पर हाणे जेको आहे भला असांजे प्रोग्राम जो बि वक़्तु पुॼाणी त थिए थो पर आउं चाहींदमि त असांखे जेको आहे वेंदे वेंदे असांखे ख़ूबसूरत सां हिकिड़ो ट्रैक बि ॿुधाईंदो पहिरियों पंहिंजे व्यूवर्स खां बि मोकिलाए वठां जे नाज़रीन असांजो वक़्तु थियो आहे पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी जो ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो सुरहाण चाहे जेके नव रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि सुभाणे वरी मुलाक़ात थींदी लेकिन वेंदे वेंदे माशूक साहब सां हिकिड़ो ख़ूबसूरत गीत ॿुधा अथनि जी माशूक साहब दीदार दिलबर तुझो दीदार दिलबर तुझो करण आया हूँ खैर हुस्न जो तो वठण आया प्यार ज़रो दे जेको पुजाई राह खुदा ओ गंजमा गुल थोरो घुरण आया सिक तुझी आसत आयो सिक तुझी आसत
बंधुआ करायो प्यार तुझे बंधु